बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु मुहम्मदिन व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन नल मासूमीनल मज़लूमीन। अम्मा बादु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हिन अरिड़हें सबक़ में तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। अली अलैहिस्सलाम जे नूरानी लक़बनि मां इहो आहे जंहिंजे पेशे शुजात में जंगजू शेर परवरिश पाईंदा आहिनि। उहो अली इब्न अबी तालिब जे लक़बनि मां हिकु इहो आहे त जेके शुजात जो दर्स हासिलु कनि या शेर पैदा थियनि उहो अली इब्न अबी तालिब आहे। ऐं उहे जिन अली अलैहिस्सलाम जी जेको आहे सो शुजात खे पेशे नज़र रखियो त उहे ई जेके आहिनि कुल्हे झल इंसान ऐं उहे ई बाज़ू मज़बूत बाज़ुनि वारा थी सघनि था। जंहिंजी दाइमी बाराने करम सां आरज़ुनि जा बुलंद टेला सरस सब्ज़ शादाब थियनि था उहा अली इब्न अबी तालिब आहे। जेको उहो ई त अबुल हसन आहे जेको ज़्यादा जाॻण वारो। अली इब्न अबी तालिब जे लक़बनि मां हिकु लक़ब इहो आहे त हू ज़्यादा जाॻण वारा ऐं ज़्यादा बेदार रहण वारा अली इब्न अबी तालिब रहिया आहिनि। घटि सुम्हण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। जंहिं बुतनि खे कॾहिं नाहे सजदो कयो उहा अली इब्न अबी तालिब आहे। ग़मज़दनि जी पनाह गाह अली इब्न अबी तालिब आहे। मायूस ऐं मुर्दह दिलनि जे मुर्दह आरज़ुनि खे पंहिंजी बारानीअ करम सां ज़िंदह करण वारा अली इब्न अबी तालिब आहे। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।